सुद समाउ जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त वफ़ाक़ी काबीना इक़्तिसादी राब्ता काउंसिल जे फ़ैसिलनि जी तौसीक़ करे छॾी आहे। पाक इंग्लैंड क्रिकेट सीरीज़ पाकिस्तान में न ॾेखारे सघंदासीं। फ़ैसिले सां पीटीवी ऐं पीसीबी खे बहरान खे मुंहुं ॾियणो पवंदो। सुद समाउ जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी काबीना इजलास में कयल फ़ैसिलनि बाबति प्रेस ब्रीफिंग ॾींदे चयो त पाकिस्तान इंग्लैंड क्रिकेट सीरीज़ पाकिस्तान में न ॾेखारे सघंदासीं। काबीना पीटीवी जे भारतीय कंपनी सां मुआहिदो करण जी दरख़्वास्त मंज़ूर न कई। असां कंहिं बि इंडियन कंपनी सां कारोबार नथा करे सघूं। हुन चयो त साउथ एशिया जा समूरा राइट्स इंडिया वटि आहिनि। हाणे असां का बि क्रिकेट सीरीज़ न ॾेखारे सघंदासीं। फवाद चौधरी चयो त ओलहे में वधंदड़ इस्लामोफोबिया जो तदारुक कयो वञे। चइनि पाकिस्तानी ॼावनि कैनेडियन शहरियुनि खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। इस्लामोफोबिया ओलहे में घर करे वियो आहे। वज़ीर आज़म हिकु भेरो न पर केतिरा ई भेरा इस्लामोफोबिया तरफ़ ध्यानु छिकाए चुको आहे। हुन चयो त वाज़े करे चुका आहियूं त पाकिस्तान में अमरीकी अॾनि जो सवाल ई पैदा नथो थिए। पाकिस्तान जा समूरा अॾा पाकिस्तान जे इस्तेमालु हेठि आहिनि। हवाई अॾनि बाबति के बि ॻाल्हियूं न आहिनि थी रहियूं। हुन चयो त चूंड सुधारनि बाबति बिल क़ौमी असेंबली में आहे। ओवरसीज़ पाकिस्तानियुनि खे वोट जो हक़ ॾियणु चाहियूं था, पर नून लीग जी मुखालफ़त सबबि ॻणिती आहे। असांखे पीपुल्स पार्टी जे जवाब जो इंतज़ारु आहे। हुन चयो त सुद समाउ वारी वज़ारत 500 इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीननि जो ऑर्डर ॾियणु वञी रही आहे। चूंड सुधारनि लाइ अपोज़िशन सां ॻाल्हाइणु चाहियूं था, पर नून लीग ऐं पीपी वारा पाण में ॿारनि जियां विढ़ी रहिया आहिनि। वॾनि सुधारनि ते पीपी ऐं नून लीग फोकल पर्सन मुक़ररु कनि। हुन चयो त बिलावल भुट्टो जी काल्ह वारी तक़रीर ॿुधो कॾहिं बि पीपुल्स पार्टी एंटी पंजाब ॻाल्हि न कई, पर हाणे ज़रदारी साहब पंहिंजे पार्टी खे नंढे कुंपरस पार्टी ठाहिण लाइ ज़ोर लॻाए रहिया आहिनि। हुन चयो त पीपी वारनि जो ख़्यालु आहे त पंजाब ख़िलाफ़ ॻाल्हाए असां वरी जॻह ठाहे वठंदासीं, पर संदन ख़्यालु ग़लति आहे।